मौजूदा मरकज़ी कमेटी खे इख्तियार ॾिना हुया तव्हां कुंजल नुमाइंदा आहियो तव्हांजो ई हक़ आहे तव्हां इलेक्शन कमेटी खोलियो ऐं मुतक़िद राय सां वर्किंग कमेटीअ में ज़िले शबीर साहिबान हलील शबीर साहिबान इवन साईं छपी सॼो साहिब बि पहिरियां कटीर करे गठजोड़ करे सुठो हलियो वियो जंहिंखे मूं पंहिंजे कटीर में चयो त साईं महिरबानी करे मरकज़ खे मोकिले कई महिरबानी करे छपी सॼे साहिब खे तव्हां आख़िर में कटीर जो वारो ॾींदा कयो जो पाण कटीर करे ॾींदो हले थो जंहिंजे दोस्त बि नाराज़ थिया हुआ बहरहाल असां अॼु वरी इलेक्शन कमेटीअ में जेका बि इलेक्शन कमेटी जोड़ी हुई असीं उनजी भरपूर नमूने सां तौसीअ कयूं था उनजी हिमायत कयूं था असां उस्ताद आहियूं असां पंहिंजा फ़ैसिला पाण करे सघूं था हर को उन्हनि दोस्तनि खे जेकी असांखे कोर्टुनि में वठी था वञनि तनज़ीम खे माउ खे चवनि था त तनज़ीम असांजी माउ आहे कॾहिं असां पंहिंजी सॼी माउ खे कोर्ट में कोन गिरियो आहे इहे हिननि दोस्तनि पेटियल तनज़ीम खे माउ कई ऐं ओॾा गिरियो आहे उन खां पोइ ॿिए नंबर ते मामिलो आहे त इंडस्ट्री छा थींदी आहे उन्हनि जो पंहिंजो सिस्टम आहे असांजो पंहिंजो सिस्टम आहे असांजा पंहिंजा इदारा आहिनि असीं इंडस्ट्रीअ वारे जेको लेटर मिलियो आहे असीं उनजी बि भरपूर मुक़ाबिल कयूं था असांखे इहा क़बूल न आहे असां राजकान ज़िलो साईं गुलाम रसूल साहिब जी मुकमिल हिन काबीना सां गॾु आहे राजकान अॻ में बि अमल कंदो रहियो आहे इंशाअल्लाह हाणे तव्हां सां गॾु हूंदासीं पर मां ॿ ॻाल्हियूं ज़रूरु साईं तव्हांखे चवंदुसि टाइम तमामु थोरो आहे सर्व स्ट्रक्चर जे लाइ जीअं साईं पीर मुज़फ़र साहिब कई वियो त तव्हां पूरी काबीना जो फर्ज़ु आहियो त सर्व स्ट्रक्चर जे लाइ वञी दाख़िल कयो हुते 15 ॾींहं खे 1.5 महीना गुज़री वियो आहे उस्ताद पुछणो था कनि त छो अञा इहा शइ न थी आहे साईं गुलाम रसूल साहिब अकेलो ठेकेदार न आहे हिन शइ जो तव्हां सभु ज़िम्मेवार आहियो जेके बि वेठा आहियो फीमेल खे छॾियो जेके मेल आहियो उहे त मां सम्झां थो साईं मोहम्मद यूसुफ साहिब त लोकल हुते इलाइक़े में वेठो आहे मां हुनखे ॾिसंदो आहियां साईं त हूंदो आहे या असांखे बलोच साहिब बि ॾिसंदो आहियां पर असांजी ॿी काबीना जेका आहे उहा घर सुम्ही पई आहे महिरबानी करे घरनि खे छॾियो जेकॾहिं तव्हांखे ॿीहर उस्तादनि जी ख़िदमत जे लाइ अचिणो आहे इन्हनि पोस्टुनि ते पंहिंजनि ज़िलनि में ॿीहर अचिणो आहे त पोइ महिरबानी करे गुज़ारा ही बि उस्ताद जी ख़िदमत सम्झी इबादत सम्झी ऐं अव्हां कराचे निकिरो जेकॾहिं अव्हां नथा निकिरो त पोइ साईं गुलाम रसूल साहिब खे मां पंहिंजो अर्ज़ु थो कयां त जेका बि तव्हां टे शेड्यूलनि मां कानून ठाहियो असां अव्हां सां हर माली जानी असां सभई लाइ गुज़री वञनि जेसिताईं सर्व स्ट्रक्चर नथा वठो ख़ुदा कला असां तव्हां गॾु हूंदासीं त महिरबानी करे सर्व स्ट्रक्चर उस्तादनि खे जल्द वठी ॾियो ऐं उन खां पोइ मां इहा तव्हांखे गुज़ारिश कंदुमि त जेके असांजा स्कूल सिंध जे अंदरि इनिशियल अपॉइंटमेंट खां जेके असांजा दोस्त वेठा आहिनि उन्हनि खे इनिशियल अपॉइंटमेंट खां रेगुलर नथा कनि महिरबानी करे उनजे लाइ बि आवाज़ उथारियो अव्हांखे त साईं मिनिस्टर साहिब चयो त साईं इहो कोर्ट जो मैटर आहे त कंहिं बि कोर्ट जो मैटर न आहे इहो 17 जेल वारनि जो सुप्रीम कोर्ट इहो पंहिंजो डिसीजन ॾिनो हुयो आम उस्ताद जे लाइ न ॾिनो हुयो हेठि ग्रेड जे लाइ त महिरबानी करे अव्हां पंहिंजा वास्ता जेके अव्हांजा आहिनि MPA सां आहिनि मिनिस्टर सां आहिनि महिरबानी करे उहे पंहिंजा लाॻापा उन्हनि सां करे उन्हनि सां सलाह करे उन्हनि सां मशवरा करे उन्हनि खे हल कयो जांच कयो इन्हनि दोस्तनि खे इनिशियल अपॉइंटमेंट खां रेगुलर करायो जेकॾहिं न त कंहिं दोस्त जा 10 साल था कटिजनि कंहिं दोस्त जा 5 साल था कटिजनि इहो सुभाणे असांखे पंहिंजनि ज़िलनि में पंहिंजनि यूनिटनि में उस्ताद कोन छॾींदा साईं ऐं सुभाणे मां सम्झां थो नाराज़ न थिजो जॾहिं दोस्त तव्हां असांजी क्रीम आहियो मथे वेठा आहियो सुभाणे अव्हां बि हिन में नज़र ॾिजो त पोइ इहे असां ॾींदा असांखे दोस्ती आहे प्रजा ॿधाई आहे ज़रूरु पुछणो थींदो साईं असांजी 10 साल नौकिरी न थी वई आहे 10 साल नौकिरी में कटिजी वई आहे तव्हां असांजे लाइ छा कयो असांखे बि गिरबान न वठंदा त महिरबानी करे असां अव्हां सां हर मामले में गॾु आहियूं या तव्हां असांखे इजाज़त ॾियो त हर ज़िलो वञी पंहिंजे ज़िले में वञी मंदाम वधाए इन मामले ते तव्हां असांजी मालकी कजो त असां हिन लाइ तयारु आहियूं जेकॾहिं तव्हां उते अहिड़े क़िस्म जो मामिलो नथा हल करे सघो त असां इहा शइ बि कंदासीं बहरहाल अलाह सां तव्हांखे ख़ुशि रखंदो इहे 2 असांजी पॉइंटूं आहिनि लालकान ज़िले में इन ते तमामु घणी असांजो पुछाणो थिए थो तनज़ीम आहे असां वटि साईं तव्हां बख़ूबी वाक़िफ़ आहियो लालकान ज़िलो तनज़ीम हिसाब सां कमु करे थो ऐं असीं बाक़ाइदा उस्ताद जी ख़िदमत कयूं था उनजे करे उस्ताद असांखां पुछाणो थो करे त महिरबानी करे इहे 2 मसइला असांजा जल्द हल करायो बाक़ी जेको बि तव्हांजो हुकुम हूंदो असां लबैक करे अव्हां वटि पहुचंदासीं अलाह खे ख़ुशि रखंदो महिरबानी